अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध में ऐलानियल सिंध गवर्नमेंट पारां नौकरियुनि लाइ केतिरा ई नौजवान दरपदर। बैंकुनि ॿाहिरियां गरीब शागिर्द अप्लाई करण लाइ मायूस कतारुनि में बीठल। सॼी सिंध जियां मोरो शहर जे बैंकुनि ॿाहिरियां बि नौजवान कतारुनि में बीठल। बैंकुनि में बि चालान प्यारण लाइ सिफारिश त पोइ कहिड़ी नौजवाननि खे मेरिट जी बुनियाद ते नौकरी मिलंदी या न, या सिर्फ़ चालान ज़रिए सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक अरबें रुपया नौजवाननि खां लुटे सिर्फ़ दलासा ॾींदा रहंदा। अचो त ॾिसूं नौजवाननि जा तासुरात सिंध इशूज़ न्यूज़ टीम सां वंडींदड़ नौजवाननि जा मायूसीअ वारा वीचार। जेके मनपसंद माण्हुनि खे हिते फ़ोननि ते घुराए पियो वञे, जेके मैनेजर जो तारीफ़ कराए ऐं फ़ोननि ते ॻाल्हाए अंदरि वञी रहिया आहिनि। ऐं सिफारिशी कल्चर जेको उरूज ते आहे, शागिर्द सुबुह जो 5 बजे खां बीठा आहिनि। इहे शागिर्द ईअं ई बीठा आहिनि, जा मैनेजर पंहिंजा मनपसंद माण्हू घुराए रहियो आहे, जेके बग़ैर कंहिं लाइन जे बग़ैर कंहिं डिसिप्लिन जे जेको अचे थो अंदरि घिड़ियो थो वञे। असीं मैनेजर जे अहिड़े अढंगे रहिए ऐं ख़ुदि अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते मैनेजर के खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे। इन पाकिस्तान के आइन तहत शहरी जो आर्टिकल 9 तहत शहरी सब बराबर जा हक़ रखूँ था, पर इतने अढंगो रवैयो रखियो ऐं बेअखाई रखी थी वञे। मनपसंद माण्हुनि खे सिफारिशी माण्हुनि खे छॾियो थो वञे ऐं जेके मनपसंद तव्हां अदा केतिरी देर खां वठी हिते लाइन में बीठा आहियो? साईं मां सुबुह 5 बजे खां आयो आहियां, यको बीठो आहियां अञा ताईं। अच्छा, असां खां पोइ जेके माण्हू तव्हां कल्ह बि आया हो? कल्ह बि आयो हुउमि, कल्ह मोटी वियो हुउमि शाम जो 5 बजे, मूंखे वापसि मोटायो ऐं मोटी वियो हुउमि, वरी सुबुह जो 5 बजे खां आयो आहियां, अञा ताईं बीठो आहियां। जो सियासी माण्हू अचनि था, असर रसूं वारा मैनेजर सां राब्तो कनि था। सर, असां हिते 3-4 ॾींहं थिया आहिनि जेके असां हिते लाइन में बीठा आहियूं ऐं कोई बि इंतज़ामिया आहे, बैंक इंतज़ामिया जेका आहे सिर्फ़ु सिफारिश वग़ैरह ते पंहिंजो थोरो उन में जेको आहे सो पंहिंजा सिफारिश जे हिसाब सां जेको आहे सो चालान ॾिए बि थी। ऐं काफ़ी टाइम थी वियो असांखे घणनि ॾींहंनि खां वठी। ऐं ॿी ॻाल्हि त असांखे गवर्नमेंट मां इहो मुतालबो आहे त असांजी डेट वधाई वञे। STA जेका बि आहे, IBA जी ब्रांच आहे जेका बि आहे, असांजी डेट वधाई वञे, छो जो काफ़ी छोकिरा जेके आहिनि काफ़ी बहिराणियुनि खां अचे जेके उन्हनि खे सवारी में दुश्वारी थी थिए। अदाई असां सिंध गवर्नमेंट के अपील था कयूं ऐं IB वारनि खे त इन जेके नौजवाननि जेके अप्लाई कयो आहे इन्हनि जी डेट वधाई वञे। हींअर तव्हां ॾिसी सघो था त एॾी रश आहे, हज़ारनि जी तादाद में माण्हू हिते बीठा आहिनि, पर हिते जेका आहे रश आहे, हिते माण्हू चालान प्यारे नथा सघनि। अंदरि जेका आहे बैंक वारनि जे हिसाब सां उन्हनि जी सिफारिश थी हले, जंहिंजी सिफारिश थी हले उनखे अंदरि वठियो था वञनि। जेके नौजवान असांजा मोरे जा आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जंहिंजी का सिफारिश न आहे, उन्हनि खे 24-24 कलाक थी आहिनि उहे रस्ते ते बीठा आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे ऐं IB वारनि खे पुरतपूर अपील था कयूं त इहा जेका डेट हुई लास्ट नवंबर 3 नवंबर इन खे वधाए करे ऐं अहिड़ी का पॉलिसी आंदी वञे जो घर वेठे माना उन्हनि जो चालान प्यारियो वञे, जीअं मोबी कैश जे ज़रिया या ईज़ी पैसा अहिड़े हिसाब सां चालान प्यारियो वञे। ही नौजवान जेके आहिनि इन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। हींअर तक़रीबन 300-400 जेके नौजवान ॿाहिरि बीठा आहिनि। आहे मां सुबुह जो 6 बजे खां वठी शाम जो 5 बजे थी बीहां थो। 1750 जा 3 चालान आहिनि मूं वटि, पर अञा ताईं असांजा चालान पे न थिया आहिनि। ॿाहिरां आउटसाइड वारा माण्हू अचनि था, खीसा भरियो था अचनि, जेके अंदरां कैशियर खे ॾियो ऐं पंहिंजा चालान हासिलु कयो था वञनि, रसीदूं खयो था वञनि। मां सिंध गवर्नमेंट खे मां अपील कंदुसि त बराए महिरबानी ईअं न कयो, असां इंसाफ़ कयो वञे। हिकु त ताज़ो IBA जी टेस्ट में जेको आहे सो असांखे नज़रअंदाज़ कयो आहे ऐं उन खां पोइ इन जी जेका चालान जी डेट आहे, प्लीज़ महिरबानी करे इन खे वधायो वञे। थैंक यू।
किसी भी बैंक जे ब्रांच जे साम्हूं बीठा आहियूं छा असां घटि में घटि 5 बजे 6 बजे खां वठी असां हिते लगातार बीठा आहियूं पर अंदरां मनपसंद माण्हू छॾे जेको आहे सो उन्हनि जा फार्म जमा कनि पिया ऐं ॿिया जेके ॿार बसि ईअं बुकूं हिते बीठा आहिनि छा अॼु हिते सॼी उमिरि सिंध में जेको आहे सो हक़नि जी लताड़ कई वई आहे ऐं हींअर बि इहो ई सिस्टम हले पियो थो हिननि जो ॿियो जहान सॼो हले पियो थो बाक़ी हीअ जेके प्यारियूं था असां उन्हनि जा जेको सिस्टम नथो हले छो नथो हले इहा सॼी हिननि जी हराम खोराई आहे बैंक वारनि जी हराम खोराई आहे ॿियो नेट हले पियो थो हिते नथो नेट हले इहा हिननि जी हराम खोराई आहे हराम खोराई बंदि कनि ऐं 15 ॾींहं जेका हिननि डेट वधाई आहे या 15 ॾींहं महीनो वधणु घुरिजे आहे ऐं असां जेको आहे सो हिननि जे पुरजोर मज़म्मत कयूं था सर जी असीं साईं तव्हां पाण अप्लाई करण आया हो या कंहिं नंढड़े जे या न्याणी दी आहे अच्छा तव्हांजी हींअर उमिरि घणी आहे साईं मुंहिंजी उमिरि तक़रीबन 45 अच्छा तव्हां पंहिंजी नंढड़ीअ जे लाइ अप्लाई करण आया हो बैंक ते जेको असां डेली अचूं था ऐं हिते 5 असां कल्ह बि आया थी 5 चालान सिर्फ़ु मक़सदु सॼे ॾींहं में पेड थिया ऐं असां हिन बैंक जी जेकी बि लिंक आहे उहा बिल्कुलु डाउन आहे ऐं सॼी सिंध जा स्टूडेंट जेके बि अप्लाई करण वारा आहिनि कैंडिडेट उहे सभु जेको आहे न परेशान ऐं जेको आहे सो तमामु घणो माना की ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि असां इहो ई चवंदासीं त हिन बैंकुनि खे वधायो वञे या हिननि जी जेकी अपडेट आहे उहा वधाई वञे बाक़ी माण्हुनि मां जेकी बि बेचैनी आहे उहा दूरि कई वञे जी नाज़रीन अवां ॾिठो त सिंध जा नौजवान मायूस थी कहिड़ा सूर सलींदा रहिया मोरो जे नौजवाननि बि मुतालबो कंदे घुर कई आहे त सिंध गवर्नमेंट ऐं IBA खां त नौकरियुनि जी तारीख़ वधाई वञे ऐं चालान प्यारण लाइ ईज़ी पैसा या वरी अकाउंट सिस्टम जारी करे ऑनलाइन डिपॉज़िट कयो वञे त जीअं हर को नौजवान नौकरीअ जी ख़्वाहिश रखंदड़ अप्लाई करे सघे ऐं बैंकुनि मां सिफारिश वारो सिस्टम ख़त्म कयो वञे तेसी ताईं सिंध इशूज़ न्यूज़ TV टीम ऐं मूंखे ॾींदा इजाज़त आऊं आहियां अव्हां जो प्यारो होस्ट अनवर अली सोलंगी।